इलेक्शन जा फार्म भरजी रहा आहिनि, जंहिंमें असां सेवा शहबाज़ ग्रुप तरफ़ां पंहिंजी मुनज़िम तंज़ीम जा बहितरीन वर्कर जिन माज़ीअ में हिन यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि लाइ पुठियां बि 2 साल पाण पतोड़ियो आहे, उहा भली करोना जी संगीन सूरत हाल हुजे, उहा भली तती हुजे थधी हुजे, पर उन्हनि हिकु क़दम बि पोइते न रखियो ऐं हिननि मुलाज़मनि लाइ पाण पतोड़ियो ऐं मुलाज़मनि खे अलाए केतिरा मसाला वठी ॾिना ऐं तहरीकूं ऐं तारीख़ी जदोजहदूं कयूं। उन शहबाज़ ग्रुप जे मुलाज़मनि खे आउं सलाम पेश करियां थो त हू असां सां गॾु रहिया। उन खां पोइ अॼु असां पंहिंजा 20 उहिदेदार जिन जा फार्म भरिया आहिनि उन्हनि जा बि आउं अनाउंसमेंट तव्हांजे साम्हूं करियां थो त सभ खां पहिरियों असांजे सदारत लाइ सेवा शहबाज़ ग्रुप लाइ आउं पाण मोहम्मद अली गांगरो जेको अॻ में बि सदारत ते हुयुसि ऐं हिन दफ़े बि सदारत ते बीठो आहियां। इहे सभु असां पंहिंजी कमेटी ठाही, उन कमेटीअ इहे सभु फ़ैसिला ॾिना। उन खां पोइ सीनियर नायब सदर असांजो इंतिहाई सीनियर ऐं क़ाबिल एहतराम असांजो जाखोड़ी वर्कर असांजो पंहिंजो असांजो वॾो असांजो इश्तियाक हुसैन अरबाब जेको असांजे सीनियर वाइस चेयरमैन लाइ नायब सदर लाइ बीठो। उन खां पोइ नायब सदर लाइ असांजो ट्रांसपोर्ट मां असांजो इंतिहाई महिनती वर्कर ऐं महिनती उहिदेदार यार मोहम्मद लिगारी जंहिंखे असां बीहारियो आहे। जनरल सेक्रेटरीअ लाइ तमामु थोरे वक़्त में तमामु वॾी जाखोड़ कंदड़ ऐं पंहिंजे मुनफ़रिद अंदाज़ सां सियासत कंदड़ ऐं तव्हांजे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ ज़ुल्फ़कार अली रुस्तमानी जेको तव्हां सां गॾु रहियो। जॉइंट सेक्रेटरी डिप्टी जॉइंट सेक्रेटरी डिप्टी जनरल सेक्रेटरी असांजे सेंटरनि जो ऐं तमामु महिनती वर्कर ऐं हिकिड़ो वाइदे जो पको ज़िम्मेवार इंसान ऐं माण्हू असांजो सोरा बुरफत। उन खां पोइ जॉइंट सेक्रेटरी तव्हांखे ख़बर हूंदी त 2012 खां वठी जदोजहद कंदड़ 10 खां वठी मुख़्तलिफ़ उहिदनि ते पाण खटाईंदड़ ऐं पाण बीहंदड़ ऐं सदाई तव्हांजे लाइ जदोजहद कंदड़ ऐं हिन दफ़े वरी हुनखे हिकिड़ो जज़्बो जाॻियो त हिननि माण्हुनि जी ख़िदमत कजे। जमील गोपांग असांजो प्री प्यारो दोस्त उहो बि असां सां गॾु जॉइंट सेक्रेटरी तौरु। उन खां पोइ खज़ानची असांजो असांजे तहरीकुनि में असांजे जलसनि में नारनि सां रूह फूकड़ींदड़ ऐं तव्हां सभिनी खे जज़्बात में आणींदड़ ऐं वालियाना नारा हणंदड़ साईं अहमद अली कुंभार साहब। असांजो नाइब खज़ानची भली असां हिते वेठा हुजूं पर मॉडल स्कूल हुजे ओल्ड कैंपस हुजे असांजा ॿिया जेके उते लॉ डिपार्टमेंटूं हुजनि उते उन्हनि मुलाज़मनि लाइ जदोजहद कंदड़ ऐं तारीख़ी किरदारु अदा कंदड़ ऐं तमामु हिकिड़ो जाखोड़ी प्यारो महिमान नवाज़ असांजो रुस्तम चांडियो साहब। उन खां पोइ असांजो हिकिड़ो ॿियो मुनफ़रिद किरदारु जंहिं मीनाटी में हूंदे ऐं मसीह बिरादरी मां चूंडियल ऐं सदाई हिकिड़ो बाकिरदार ऐं पंहिंजनि सलाहियतुनि सां तकरीरूं कंदड़ ऐं न डिॼंदड़ न विकजंदड़ ऐं हर जाबर जे अॻियां सच ॻाल्हाईंदड़ शमौन मसीह जेको असां सां गॾु बीठो आहे। उन सां खां पोइ असांजी सिंधालाजीअ मां असांजो प्री प्यारो दोस्त उन पंहिंजे सिंधालाजीअ जे दोस्तनि जी त ख़िदमत कई पर यूनिवर्सिटीअ जे ॿियनि दोस्तनि जी बि मुलाज़मनि जे लाइ तहरीकुनि में अॻ खां अॻु भरो रहंदड़ असांजो मोहतरम साईं गुलाम मुजतबा भुट्टो साहब प्रेस सेक्रेटरी जे उहिदे ते। उन खां पोइ असांजा काउंसलर जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त हर खां पोइ सुबुह साण प्लांटेशन में वेंदड़ ऐं असांजे तहरीकुनि में उन्हनि माण्हुनि खे बार बार फोर्स कंदड़ ऐं प्लांटेशन जे दोस्तनि सां
सदाई गॾु रहंदड़ असांजो जाड़ो खान ॾाहाणी, असांजे प्रोवोस्ट हॉस्टल जो हिकिड़ो बहादुर किरदार जंहिं सदाई जाबरनि जे अॻियां हीअं ॿाहूं टेड़े बीही रहंदड़ ऐं पोइ भली उहो कहिड़ो बि प्रोवोस्ट हुजे, उहो भली मुलाज़िमनि जो कहिड़ो बि लीडर हुजे ऐं उहो दुश्मन हुजे त उन्हनि सां बि ललकारियूं कंदे विढ़ंदड़ ऐं मुलाज़िमनि जे हक़नि लाइ सदाई ऐं टाइम जो पाबंद। टाइम जो जेकॾहिं टाइम 12 हूंदो त हू तव्हांखे 11:15 बजे उन जॻह ते मिलंदो, उहो भली राति जो टाइम हुजे, 1 हुजे, 2 हुजे, पर उस्ताद नवाज़ तव्हांखे उते ई उन खां पोइ असांजो केमिस्ट्री डिपार्टमेंट सां वास्तो रखंदड़ असांजो प्री प्यारो दोस्त ऐं माज़ीअ में बि असांजो वर्कर रहंदड़ उस्ताद अहमद नवाज़ दाईदाणो, उहो बि असां सां कमु सिक्योरिटी जे हक़नि सां जुड़ंदड़ ऐं सदाई तव्हांजे हक़नि लाइ जदोजहद कंदड़। पोइ भली अॻियां हुनजो कहिड़ो बि रिश्तेदार कंहिं उहिदे ते हुजे ऐं ऑफिसर हुजे, पर उन सां बि सिक्योरिटी जे हक़नि लाइ विढ़ंदड़ ऐं पंहिंजे तहरीक में हिकिड़ो जामिया किरदार अदा कंदड़ रियाज़ नारे जो उन लाइ उन खां पोइ असांजो AC2 में जनरल ब्रांच में कमु कंदड़ ऐं AC2 जे मुलाज़िमनि खे गॾु कंदड़ ऐं असांजो प्री प्यारो दोस्त रशीद अब्बासी, उहो बि असां सां गॾु आहे। उन खां पोइ तव्हां सभिनी ताईं पाणी पहुचाईंदड़ असांजो महकमो, जेको भली त केतिरियूं बि हड़तालूं हुजनि, छा बि हुजे, भली कोरोना हुजे, पर ही असांजे वाटर सप्लाई जा दोस्त जिन सदाई पंहिंजनि जाननि तां हथ खणी ऐं तव्हांजे घरनि ताईं पाणी पहुचायो आहे। उतां असां नदीम मीरजत असांजो प्री प्यारो दोस्त आहे, उनखे खयो आहे। असां हिन दफ़े हिंदू कम्यूनिटी मां असां प्री प्यारा दोस्त खया आहिनि ऐं हिकिड़ो तमामु सीनियर तरीन जॾहिं सुबुह हू हितां जे प्रोवोस्ट ऑफिस में दाख़िल थियो त हर हिंदू बिरादरी जो माण्हू हुनखे पेरे पई हथु ॾियणु लॻो ऐं हुन सां हुननि खे एॾी ख़ुशी थी त हद खां वधीक असांजे हिन सथ में शामिल थियो आहे असांजो इंतिहाई क़ाबिल एहतराम रोहताश भाई, तो उन लाइ ज़ोरदार तारीफ़। उन खां पोइ सदाई साइंस फैकल्टी लाइ पाण पतोड़ींदड़ ऐं मुलाज़िमनि लाइ हर वक़्तु जाखोड़ींदड़, ख़ासि करे हुनखे तव्हां बैंक में ॾिसंदो त असांजे मुलाज़िमनि सां उन्हनि जे ॾुखियुनि हालतुनि में हुननि सां गॾु रहंदड़, हुननि जूं मददूं कंदड़। मां हुनखे चवंदो आहियां तूं तमामु सादड़ो आहीं, पर हू हिकिड़ो बहितरीन इंसान आहे ऐं सभिनी जूं ख़िदमतूं करे थो। अख्तर ख़ासकेली जेको असांजो उन खां पोइ आर्ट्स फैकल्टी जे दोस्तनि खे सदाई पाण सां गॾु खणी हलंदड़ ऐं असांजे हिननि तहरीकुनि में उन्हनि सभिनी दोस्तनि खे वठी ईंदड़ ऐं हिकिड़ो मुंहिंजो प्री प्यारो दोस्त ऐं सदाई मूंखे जीअं में जायूं ॾींदड़ ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॼण हुन लाइ हुकुम हूंदी आहे, मुंहिंजो प्री प्यारो दोस्त नईम सहतो, उन लाइ ज़ोरदार तारीफ़। सो इहा असांजी टीम आहे। साथियो तव्हां वटि इंशाअल्लाह ताला फारम जमा करायो आहे, मायूस न थियो, तव्हां बेचैन न थियो, बेचैनी में न अचो। इंशाअल्लाह ताला असां लतीफ़ गुरु खे वोट ॾेई कामयाबु कयो। तव्हांजो जिते पघर वहंदो असांजो उते रत वहंदो। असां तव्हांजो वाइदो था कयूं, वचन था कयूं त असां तव्हांखे कूड़ी का ॻाल्हि न कंदासीं, सच ॻाल्हाईंदासीं, हक़ ॻाल्हाईंदासीं। असांजो रिकॉर्ड साफ़ आहे। असां 14 सालनि खां वठी पुरमन तहरीकूं हलायूं आहिनि। असां हिते औरतनि सां ॾींहुं राति गॾु हलायूं, पर असांखे फोटो सेशन कराइणु नथो अचे, असांखे गिराइणु नथो अचे। ऐं वरी बि पोइ साथियुनि खे चवंदुमि ही पोइ 2500 मुलाज़िमनि जो सीरियस ऐं संजीदा मसइलो आहे। ही इलेक्शन खे मज़ाक न सम्झो वञे, हिन में ज़मीर जो फ़ैसिलो कयो। सुठनि दोस्तनि, सुठनि शौर खे आणो त जीअं तव्हांजा कम थी सघनि। अगरि तव्हां हिन दफ़े ग़लति फ़ैसिलो कयो त मुलाज़िम साथियो वरी तव्हांखे 2 साल तकलीफ़ लोड़णो पवंदो, वरी तव्हांखे पोयां वञिणो पवंदो। असां पहिरियों दफ़ा बीठा आहियूं, महिरबानी कजो असांखे बि हिकिड़ो चांस ॾिजो ऐं असां तव्हां सां गॾु हूंदासीं, हर वक़्तु तव्हां सां गॾु हूंदासीं, ॾींहुं राति तव्हां सां गॾु हूंदासीं। असां हमेशह हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई आहे। ऐं आख़िर में हिकिड़ो शेर वठी पंहिंजी जाइ वठंदुमि,
कीनो फितनो कर बर्बाद कुर्ब मोहब्बत जिंदाबाद पंहिंजो आहे ही ईमान पंहिंजो आहे ही इस्लाम जिए लतीफ़ यूनिवर्सिटी ऑफ पोरस साथियो हाणे बाडी जा नाला चॉइस कंदमि लतीफ़ गुरु जे पैनल जो सदर सलीम लाखो साहब सीनियर नायब सदर आशिक अली भलाई साहब आशिक अली खासकली साहब नायब सदर आजम भलाई साहब जनरल सेक्रेटरी महबूब हैदर जतोई डिप्टी सेक्रेटरी जनरल कुर्बान अली कमरानी साहब ज्वाइंट सेक्रेटरी साले नुहानी साहब राब्ता सेक्रेटरी इसाक मसीह साहब प्रेस सेक्रेटरी अनवर अली चन्ना साहब खजांची वकार अली चन्ना साहब नायब खजांची अहमद बख्श नारेजो साहब ऐं असांजा कारोबारी कमेटी जा दोस्त जंहिंमें असांजो मोहम्मद असलम बबर साहब अली मर्दान बुलेदी साहब डाड़ू खान ओड साहब अम्मार अली शेख साहब अम्माद अली शेख साहब जोसफ मसीह साहब हरीदास साहब जान मोहम्मद डहाणी साहब राणो खान जूनेजो साहब फ़हीम हैदर अब्बासी साहब फैसल जलाल चांडो साहब असांजा इहे मेंबर आहिनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वगर कयो वतन पिरत नशिननि पाण में वगर कयो वतन पिरत नशिननि पाण में बसो पखीड़नि माणा मेठे गणो असां जेको सो कूड़ जे दीवार खे ख़तम करे ऐं सच जे दीवार खे अॾण जे लाइ निकिता आहियूं ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ग्रुप जेका सो पंहिंजे पूरे पैनल सां जेका सो अल्हम्दुलिल्लाह फारम जमा करायो आहे ऐं हीअ असांजी जेका तारीख़ जो लिखी हुई जो त हीअ जेका सो तारीख़ में असां पहिरियों दफ़ो ई असां जेका सो पंहिंजो पैनल मुकबल पैनल लाथो आहे ऐं शहीद राणी हक़नि जे लाइ जेको आहे सो मुलाज़िमनि जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ बिल्कुलु विढ़ंदी रहंदी ऐं मुलाज़िमनि जा जेके बि जाइज़ हक़ आहिनि मुलाज़िमनि खे असां वठाए ॾींदासीं ऐं जेको आहे सो असां जेको ऐं हक़ सच जे राह ते निकिता आहियूं सिर्फ़ु असांजी ॿोली इहा आहे मुलाज़िमनि खे इंसाफ़ खपे मुलाज़िमनि खे पंहिंजो जाइज़ हक़ खपे ऐं असीं जेको आहे सो पंहिंजा उमेदवार पूरी सचाई ते पूरी महिनत सां ऐं पूरे मोहबत सां पूरे प्यार सां अदब सां इख़लाक़ सां पंहिंजे हिन मैदान में आया आहियूं इंशाअल्लाह मैदान पंहिंजो फतह करे माणींदासीं असांजे सदारत जे उमेदवार ऐं नजफ़ अली सुमरो सीनियर नायब सदर ज़ुल्फ़कार अली सारण नायब सदर अल्लाह बचायो डेरो जनरल सेक्रेटरी अब्दुल रहीम बजीर डिप्टी जनरल सेक्रेटरी सैयद साजिद अली शाह ज्वाइंट सेक्रेटरी शेर मोहम्मद कुरैशी खजांची बरम अली जूनेजो डिप्टी खजांची अशरफ अली शेख राब्ता सेक्रेटरी शौकत अली जमाली ऑफिस सेक्रेटरी दोस्त मोहम्मद फुलकोटो काउंसिलिंग जे लाइ अली अकबर लाशारी आरफ हुसैन काशेलो मोहम्मद अकरम हाजानो कुर्बान अली सहारण गुलाम मुस्तफ़ा लाशारी अमीर अली बैलीम करम अली सोलंगी इनामुल्लाह बलोच हबीबुल्लाह बबर रियाज अली लाशारी